घोटकी शहर के मुख्य बाजार लेडीज़ मार्केट में निजी कंप्यूटर सेंटर में ताला तोड़े 10 लाख रुपयनि की मालियत जा 19 लैपटॉप चोरी करे विया। चोरी की वारदात खिलाफ शहरनि ऐं कंप्यूटर सेंटर ते पढ़ंदड़ शागिर्दनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है मुश्ताक शाही लगारी। जी मुश्ताक। नाज़रीन, घोटकी शहर की मुख्य लेडीज़ बाज़ार में निजी कंप्यूटर सेंटर जिते जो रात देर से जो है इतने चोर अंदर ताला तोड़े दाखिल थिया नी तव्हां ही मंज़र ॾिसी सघो था जिते चोर जो दरियूं तोड़े 19 कंप्यूटर जो उहे खणी विया नी। 19 कंप्यूटर जो मालियत ॿुधाई पई वञे 8 खां 10 लाख ॿुधाई पई वञे। हिन वक़्तु जेको आहे शहरी हितां जा जेके कंप्यूटर सेंटर में जेके पढ़ंदड़ शागिर्द उन्हनि इंस्टीट्यूट जे जेके उस्तादनि जो एहतिजाज आहे। अचो त उस्तादनि शागिर्दनि ऐं शहरी इताद जे अॻुवान सां ॻाल्हि ॿोल कयूं त हीअ अमन मान जी सूरत हाल एतिरी ख़राब छो थी आहे। जेको असांजा कंप्यूटर ते रात जेको आहे चोरी थी वई आहे। तक़रीबन 19 लैपटॉप्स आहिनि। हिकिड़ो जेको आहे CPU आहे, सिर्फ़ु CPU आहे। उन सां उहो जेको आहे तक़रीबन जेके असां लॻभॻि जेके इन्वेस्ट आहे सिर्फ़ु इन कंप्यूटरनि जी ॻाल्हि कयूं पिया उहा 7 लाख जे क़रीब ई आहे। जी असां पुलिस जेको आहे NC वग़ैरह कराई आहे। अञा ताईं फ़िलहाल त कोई अपडेट न मिली आहे। ठीकु आहे। ऐं उन खां पोइ जेको आहे असां कोशिशि में लॻा पिया आहियूं जेको आहे उन्हनि खे जेको आहे इन्वेस्टिगेशन्स कंप्लीट कराए। असांजो मक़सदु इहो आहे त नौजवाननि जी फ़नी तालीम जे हिसाब सां अॻिते ॿारनि खे एडवांस आणियूं। हिन नौजवान पंहिंजी केतिरी मुश्किलात वक़्तु गुज़ारण खां पोइ ई पंहिंजो वक़्तु आंदो आहे जीअं पंहिंजी खून पसीने जी कमाई ते करे नौजवाननि खे तरबियत फ़नी ॾियण जे लाइ। पर हिन वीचारे सां हाणे सुबुह चवनि त छंछरु वारे ॾींहुं जेको आहे असां मुकमल सेटअप सां गॾु सेंटर बंदि कयो आहे। ऐं सूमर वारे ॾींहुं नंढड़ा चवनि था त असां क्लासनि में आया आहियूं त उन टाइम असांखे मतिलबु कोई बि सिस्टम अवेलेबल न मिलियो आहे। अॼु त नंढड़नि छोकिरनि असांखे ॿुधायो त 8-10 लख जा असांजा कंप्यूटर लैपटॉप जेको आहे खजी विया आहिनि। छा असां इहो इंतिज़ामिया खे चवणु चाहियूं था त तव्हां शहर जी रखवाली ऐं सिर्फ़ु इहो ई आहे त तव्हां सिर्फ़ु कंहिंजी कढो। छा असां इहो चाहियूं था त फौरी जेको आहे फौरी इन ते जेको एक्शन खयो वञे। न त पोइ असां शहरी इताद लाज़मी असां पंहिंजी यूनियन सां गॾु करे असां मुकमल चिता जेको असां ॾींदासीं एहतिजाज जो। चौथी वारदात आहे जेकी थिए थी पई 2 ॾींहं 3 ॾींहं अॻु मंझि लेडीज़ बाज़ार में हिकिड़ो मेघवाड़ो जे दुकान ते पिस्टल जे ज़ोर ते उन खां कपिड़ा बि ऐं पैसा जेका रोक ॾिनी उहे फुर कया विया। अॼु ही जेको हिकिड़ो सेंटर आहे उहे स्कूल में उन में जो 8-9 लख जा कंप्यूटर जेका नी उहे चोरी थी विया नी। हितो जी जेकी इंतिज़ामिया आहे हितो जी जेकी पुलिस आहे उहा निंड सुती पई आहे। ही आवाम जेकी घोटकी जी आहे ही अलाह जे आसरे ऐं चुप करे घर वेही रहनि ऐं पुरजा पुरबा रहनि ऐं को ॿुधण वारो ई केरु कोन्हे। SP घोटकी ऐं DIG सखर खे अपील कयूं था पिया त जो फौरी तौर नोटिस वठे असांजी घोटकी शहर मंझि पंहिंजो अमन जेको आहे वापसि करायो। न त ॿी सूरत में सारी घोटकी शहर जेको बंदि करे असां एहतिजाजी धरणे जी तहरीक हलाईंदासीं। त निजी कंप्यूटर सेंटर जे मालिक ऐं उस्तादनि ऐं शहरी इता जे अॻवान जूं ॻाल्हियूं ॿुधियूं उन्हनि जो इहो चवणु आहे त हीअ जेका राति मुख्य जेका लेडीज़ बाज़ार उन में निजी कंप्यूटर सेंटर में जेको 8-10 लाख जी मालिया जा जेके लैपटॉप चोरी थी विया नी। पर इंतिज़ाम अञा ताईं जेका आहे उहा न जाॻी आहे। हीअ जेको शहर जी मुख्य जेका लेडीज़ बाज़ार आहे उतां जेके इहा चोरी थी आहे तंहिं जेके इन्हनि एहतिजाज बि कयो आहे। उन्हनि जो इहो चवणु आहे जेकॾहिं 24 कलाकनि अंदरि जेके असांजी चोरी वापसि न कराई त शहरनि जी शहरी ऐं हितां जा जेके पढ़ंदड़ शागिर्द सख़्तु एहतिजाज कंदा। जी।